कंडियारो नेशनल प्रेस क्लब के ॿाहिरां जिते ॻोठ हाशिम कलोड़े के जवाननि पारां पुलिस के ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो आहे। अचो त संदनि खां पुछूं वधीक संदनि छा चवणु आहे। मेमून साहब चोरनि सां मिलियल आहे, चोरनि खां पैसा वठी जीअं त चोरनि खे छॾे थो, हक़ी चोर नथो ॿधे। महिरबानी करे परवेज़ मेमून साहब खे पिपरी थाणे तां हटायो वञे। जॾहिं खां बि SHO साहब परवेज़ मेमून असांजी हद में आयो आहे, 20-25 चोरियूं थी वियूं आहिनि, ठीकु आहे। उन में का हिकु चोरी बि रिकवरी कान थी आहे। NC करायो, कुझु बि करायो, चोरनि सां मिली भगत करे उन्हनि खे कॾहिं उनजे घर ते रेड बि न कयो अथई। तक़रीबन 3 खां 3.5 लखनि ताईं धाड़ो लॻो आहे जेका चोरी थी आहे। ऐं असां उन जे लाइ कुता घुराया जेके पहिरां खणी कंहिं बैठक ते पए था। उहा बैठक आहे हिकु चोर जी आहे जंहिं ते 2-3 FIR अॻु में कटिलियूं आहिनि। ऐं उतां पुलिस SHO पिपरी वारो 2 मज़दूर जेको आहे सो लीमन जा वठी आई आहे ऐं चोर सां मिली जुली करे उहो असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे, उनखे कोन ॿधो अथई। हाणे जेकॾहिं ईअं ई थींदो रहंदो, चोर छुटो वेंदो ऐं ॿिए ग़रीब वीचारो आम ॿधो वेंदो त पोइ इहो असांखे कहिड़ो जेको आहे सो इंसाफ़ मिलंदो। पाड़े जा चोर आहिनि, ॻोठ ॻोठ में आहे, विच ते बंदि आहे, ॾींहुं ख़ाली न आहे जो असांजी चोरी नथा कनि। हे इमामली ग़रीब मिसकीन आहे, हिन सां नाजाइज़ हिन जे ग़रीब जा ॿचिड़ा, घरनि जा ॿचिड़नि जा टपड़ खणी विया आहिनि, पैसा खणी विया आहिनि। उहो चोर दीनादार थी हथ में SHO साहब सां आहे, चऊं था ॿध त चए थो मां इनखे न ॿधंदुसि। गाबा मज़ूरीअ ते वठी मटिया आहिनि, जन खपाए आयो आहे, मिसकीन मज़ूरी कई अथई, सिर ॼण वञी ॾिना अथई कराचीअ में। इहो अदल कयो वियो आहे त चोर उन जी चोरी करे वञे ऐं चोर खे छॾियो वञे। बजे खाट रहियो अथऊं राति, कुझु बि न छॾियो अथऊं मुंहिंजे घर में। पैसा कुझु सोन हो, कुझु लटो कपिड़ो हो असांजो, नियाणियुनि जा पंहिंजा, मुंहिंजी का शइ न छॾी अथऊं। पछाड़ीअ पेतियूं बि ॿाहिरि खणी वञी भॻियूं अथऊं। असां इहो ई था चाहियूं, असांखे इंसाफ़ खपे। संदनि ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त SHO पिपरी असांजी करायल चोरी जेको आहे तो वापसि नथो कराए ऐं असांजी जेको आहे तो का FIR वग़ैरह नथो कटे ऐं हू चोरनि सां ॿिट बनियल आहे। हिननि शहीद बेनज़ीराबाद DIG SSP रोशारो फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त पिपरी थाणे जे SHO खे हटाए अमुन बहाल कराए वञे ऐं असांजी चोरीअ खे वापसि कराए वञे। कैमरामैन अहमद डारी सां गॾु वहीद मेमून, टाइम न्यूज़ कंडियारो।